हींअर ये असां वटि ही अफ़सोसनाक वाक़ियो तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। ही छोकिरी आहे, नारी आहे, बाबा तव्हांजो नालो छा आहे? माजिदा भट्टी। ऐं ही सुल्तान भट्टी जी आहे। ऐं हिननि जी असां बि अॻ में ख़बर हिकु ब्रेकिंग हलाए चुका आहियूं त हिननि ते तशदुद कयो वियो आहे मुड़ुस सहुरे ऐं ॾेर तरफ़ां। ऐं अहिड़ी हिननि थाणे ते NC बि दाख़िल कराई आहे ऐं पुलिस कार्रवाई कंदे हिकु जवाबदार गिरफ़्तार बि कयो आहे। वधीक ही तशदुद हिन ते थियल आहे न्याणी ते। हीअ माजिदा भट्टी पाण मौजूदु आहे। हिन खां असां पुछंदासीं त असुल में हिननि सां मसइलो कहिड़ो थियो आहे। जी बाबा, छा मसइलो थियो आहे? यूएस बि गुम थी वई आहे, मुंहिंजी बि घर में उन्हनि जी बि गुम थी वई आहे ऐं टे मुंहिंजे ॾेर जी बि गुम थी वई आहे। उन ते क़ुर खणाया अथनि, क़ुर बि खयो आहे त चवंदा आहिनि यूएस कई अॻे गाॾी चोरी न थींदी, शादी थींदी मुंहिंजी की चोरी न थींदी। हाणे हिन इहा इहा करे गाॾी या चोरी थी करे मां क़ुर खयां त बि यूएस में मोटाए सॼी अलमारी पढ़ी अथनि। यूएस कंहिंजी बाबा गुम थी वई? मुंहिंजी बि थी वई आहे, उन्हनि जी बि थी वई, ॿिए मुंहिंजे ॾेर टिनि जी माना गुम थी वई आहे। असांजी चवनि था इहा शादी करे अॻ में चोरी न थी, इहा करे शादी न कई आहे। मां क़ुर मूंखां खणाया अथनि त मां खयो आहे क़ुर त मूंखे उन ते मोचर आया त ॾेर कंहिं तव्हांखे मारियो आहे ऐं तशदुद तव्हां ते कंहिं कयो आहे? मूंखे ॾेर बि मारियो, मुड़ुस बि ऐं सहुरे बि ऐं ससु बि लखनि मारियो। उन्हनि जा नाला छा आहिनि? आशिक़ ऐं मुंहिंजे घरवारे जो यासीन ऐं इदरीस ऐं सकीना। सकीना उहा तव्हांजी ससु आहे? उहा ससु आहे। पोइ तव्हांखे तशदुद करे हिन तव्हांजे भाउ अॻ में असांखे रिपोर्ट कराई आहे त हुनखे गुम करे छॾियो अथनि। पोइ हींअर तव्हां किथां हिननि खे मिलिया आहियो? कमरे में बंदि करे छॾियो, हुन में आया कान हुजनि त कान्हे की मूंखे कमरे में बंदि करे मारे कुटे उते पंहिंजी करे छॾियो हुन। अच्छा, पोइ कमरे मां तव्हांखे कंहिं छॾायो? पोइ मुंहिंजे आया मुंहिंजा भाउ ज़ोरी आया, घर में गिरी मूंखे कढी रहिया अथनि कमरे मां। अच्छा, पुलिस आई? पुलिस कंहिंखे ॿधो आहे? पुलिस आशिक़ खे ॿधी हो। आशिक़ तव्हांजो छा थिए? मुंहिंजो ॾेर आहे। नाज़रीन, हीअ नारी असां वटि पहुती आहे ऐं हिन ते तशदुद थियो आहे। हिन खे ससु सहुरे मुड़ुस ऐं ॾेर हिन खे तशदुद जो निशानो बनायो आहे। ऐं हिन जो चवणु आहे त USP मुंहिंजी बि गुम थी ऐं ॿियनि जूं बि गुम थियूं ऐं हुननि मूं ते उनजो इल्ज़ाम लॻायो त तूं आई आहे, तुंहिंजी शादी खां पोइ असांजे घर में चोरियूं थियनि थियूं ऐं उनखां पोइ हिन खे तशदुद करे तशदुद जो निशानो बणाए हिन खे कमरे में बंदि करे छॾियो अथनि। जॾहिं अहिड़ी ख़बर हिन जे भाइरनि खे पई, उहे थाणे ते पहुता, थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई अथनि त पुलिस कार्रवाई कंदे हिन जे ॾेर खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं पोइ भाइरनि सां हिननि खे वञी उन बंदि कमरे मां छॾायो आहे। ऐं छॾाइण खां पोइ हीअ मेराण प्रेस क्लब ते पहुता आहिनि ऐं हिननि जी लाइव कवरेज तव्हांजे अॻियां असां रखीसीं।